नाज़रीन, हैदराबाद के हीराबाद वारे इलाइक़े में पढ़ियल नारी पुरुष रात तौर गुम थी वई। वारसन पारां संदसि ॻोल्हा जारी है। इन हवाले से तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद है एस न्यूज़ जो रिपोर्टर GM चांडियो। जी GM, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, हैदराबाद जे हीराबाद वारे इलाइक़े में परिणियल नारी पुरस्कार तौर गुम थी वई है। वारसन पारां ॻोल्हा जारी है। वारसन जो चवणु आहे त मुस्मात सिमरीन ज़ाल अहमद अली गोरी गुज़िरियल राति दवा वठण जो चई घरां निकिती, जेका हींअर ताईं वापसी नाहे आई। पुरस्कार तौर गुम थियल नारी जे मुड़ुसु अहमद अली गोरी ॿुधायो त जुमेरात जो सिमरीन दवा वठण जो चई गाज़ी मेडिकल सेंटर तरफ़ निकिती, जेका हिन महिल ताईं वापसि घर नाहे पहुती। अहमद अली चयो त सिमरीन जे घर न पहुचण ते असां मिटनि माइटनि ऐं अज़ीज़नि में ॻोल्हा करण बैदि अॼु हद जे थाणे ते सिमरीन जी गुमशुदगी जो इतला पिणु ॾिनो आहे। राब्ते करण ते मार्केट पुलिस ॿुधायो त मामले जी जांच करियूं पिया। जी GM चांडियो, तफ़सील ॿुधाइण लाइ अव्हां जी महिरबानी।